कराची शहर जे तारीख़ी कब्रिस्तान पीर अली मोहम्मद जी ज़मीन ते अमकानी कब्ज़े गंद किचरो उछलण कब्रिस्तान मां माल जा लंघ ऐं गाॾियुनि जे रस्तनि कढण सां क़बरुनि जी बेहुरमती थियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ॻोठनि जे माण्हुनि ऐं शहरनि जे वॾे अंग कब्रिस्तान पीर अली मोहम्मद पहुची एहतजाज रिकॉर्ड करायो। एहतजाज कंदड़ माण्हुनि जो चवण हो त मरण खां पोइ माण्हुनि जी आख़िरी आरामगाह कब्रिस्तान ई हुजे थो, उनखे माण्हुनि जे बाथरूम ऐं किचिरे घर तौरु इस्तेमालु थियण जी इजाज़त न ॾींदासीं। एहतजाज कंदड़ में पीपी ॾेई जो अॻवान मोहम्मद सलीम जमाली, अॻूणो वाइस चेयरमैन मोहम्मद रफ़ीक जमाली, वापारी अॻवान अब्दुल क़ादर जमाली, मुख़्तलिफ़ ॻोठनि जे माण्हुनि, उस्ताद रमज़ान बूक, आशिक़ अली जमाली, महबूब खोसो, समाजी वर्कर अब्दुल सत्तार जमाली, जाड़ो हैदरी समेत समें माण्हुनि शिरकत कई। समें माण्हुनि एहतजाज कंदे सिंध सरकार ऐं डीसी बदियुनि खां घुर कई तिन तारीख़ी कब्रिस्तान जी ज़मीन जी सर्वे करे तिन खे कंपाउंड वाल ॾियारियो वञे। चौदीवारी न हुजण सबबि माल जा लंघ ऐं गाॾियुनि जे गुज़र सबबि क़बरुनि जी बेहुरमती थिए थी ऐं बरसाति जे वक़्त में पाणी बीह वञण सबबि माण्हुनि खे जनाज़ा दफ़न करण में बि इंतिहाई ॾुखियाई पेश अचे थी। हिननि मुतालबो कयो त कब्रिस्तान जी चौदीवारी समेत कब्रिस्तान खे मेन रोड खां पक्की बाउंड्री ऐं पाणी जी लाइन पहुचाए ॾिनी वञे। चौदीवारी न हुजण सबबि हिननि जे प्यारनि जी आख़िरी आरामगाहुनि जूं बेहुरमतियूं थियनि थियूं, जेके हिननि खे कंहिं बि सूरत में क़बूल कोन्हे।